जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 5 सेप्टेम्बर 2023, मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रवद मास, कृष्ण पक्ष जी छठ तिथि, वॾी थधिड़ी जा रोट पचण। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। घर में बि हुननि खे माहौल तमामु सुठो मिलंदो। ॾींहुं तमामु सुखपूर्वक रहंदो। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जो 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः नालो चई करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न दूर थी वेंदा। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि सुख सां निकिरंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। विदेश यात्रा करण ऐं यात्रा सां लाभ थियण जा बि हुननि खे अॼु चांसिस आहिनि। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मति भ्रम यानी इल्यूजन पैदा थी था सघनि, पर हुननि खे पंहिंजो बुद्धि हिकदमि स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त हुन जे लाइ ध्यान या योगा कंदा त बहितर रहंदो। अॼु धन प्राप्ति जा योग आहिनि, पर स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। हुननि जो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु सुखनि में वृद्धि थियण जी संभावना आहे। सुख अगरि तव्हांजे ज़िंदगी में आहिनि त हुन जी अॼु वृद्धि थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो तव्हां जे लाइ तमामु उत्तम रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या घर में वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। थी तो सघे कार्यस्थल में कोई विघ्न या बाधा भी हुननि खे सताए, त हुन जे लाइ घर मां निकिरण खां पहिरियों हनुमान जी जा दर्शन करण ऐं हुननि जो सिंदूर पंहिंजे मस्तक ते लॻाइण तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। अॼु कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। धन प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण या मछलियुनि खे कुझु न कुझु दरिया में विझण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। शत्रु भय अगरि हुननि खे सताईंदो हुजे, हुन जो बि हुननि खे नाश थींदो। अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां निकिरंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो ऐं ॾींहुं सुख सां निकिरंदो। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी ऐं हुन सां अपमान थियण जी आशंका आहे त अॼु जे ॾींहं में तव्हांखे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे त बहितर रहंदो। बाक़ी धन जी प्राप्ति थी सघे, तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। रोट पचण त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी कि सुभाणे जे ॾींहं में वॾी थधिड़ी नाले जो पर्व असां सिंधियुनि जे लाइ मल्हायो वेंदो। हुन ॾींहं में शीतला माता जी पूजा करणु शुभ मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू इहो शीतला माता जी थधिड़ी यानी थधो रखंदो आहे, हुन जे घर में कोई बि महामारी कॾहिं बि माता न अचणु ॾींदी आहे। इहो बि मञियो वेंदो आहे, जेको हिन जो नियम आहे कि छठ जीअं अॼु जे ॾींहं में रोट पचंदा ऐं जॾहिं सभु रोट पचिजी वेंदा त लास्ट में अखड़ियूं ऐं टिकड़ियूं पचाए वेंदियूं आहिनि, ठाहे करे सुभाणे ठारवियूं आहिनि। सिंदूर जो तिलक चांवर गैस ते लॻाए करे सुभाणे जेको आहे उहो थधो करणो हूंदो आहे। त मां उमेद थो कयां कि तव्हां सभई अॼु पंहिंजे पंहिंजे घर में रोट पचाईंदा ऐं सुभाणे जे ॾींहं में थधो वारींदा ऐं शीतला माता तव्हांजे घर परिवार जे मथां सदा ही आशीर्वाद बरसाईंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रितेश जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम जे लाइ हुननि खे जाम तकलीफ़ूं थियूं अची रहियूं। त प्रितेश जी थोरो सब्र कयो। तव्हांजे कुंडली जे हिसाब सां अक्टूबर खां पोइ तव्हांजा ॾींहं फिरण वारा आहिनि। तेसिताईं नित्य ही हर बुधर जे ॾींहुं गणेश मंदिर वञी करे काई ना काई हुननि खे मिठी शइ जो भोग लॻायो। गणेश भॻवान कंदा कि तव्हांजा सभु विघ्न जल्दी दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।